ठट्टो मां रिपोर्ट कर रहियो आहे अयूब मल्हा। मकली ते वडेरो ज़ुल्फ़िकार पंवर जे वालिद जी वफ़ात ते संदसि पोयरनि सां ताज़ जो सिलसिलो जारी आहे। तॾहिं ते सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर जे फ़र्ज़ंद सरदार मीर ज़ुहैब ख़ान पंवर ऐं ॿियनि मकली ते पहुची ताज़ियत करे ॾुख वंडे सोगवार ख़ानदान सां दिली हमदर्दी करे संदन ॾुख ऐं ग़म में शरीक थियण जो इज़हार कंदे सरदार मीर ज़ुहैब ख़ान पंवर चयो त हू पंहिंजे वालिद मरहूम सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर जी रिवायतुनि ऐं उसूलनि ते अमल कंदे हर इंसान सां संदन हर ॾुख ऐं सुख में गॾु बीहण खे पंहिंजो समाजी ऐं अख़लाक़ी फ़र्ज़ सम्झां थो। हिन चयो त संदसि वालिद हमेशह इंसान ज़ात जी बेलोस ख़िदमत इत्तिहाद ऐं भाईचारे खे अवलियत ॾिनी। सरदार मीर ज़ुहैब ख़ान पंवर चयो त इंशाअल्लाह जेसीं ताईं रब पाक हयाती अता कंदो हू पंवर बिरादरी समेत हर तबक़े जे माण्हुनि सां गॾु बीहंदे ख़िदमत ख़ल्क़ ऐं समाजी भलाई जो सिलसिलो जारी रखंदो। हिन आख़िर में समूरे सोगवार ख़ानदान लाइ सबर जमील जे लाइ दुआऊं घुरी मरहूम जी दर्जात जी बुलंदी लाइ पिणु दुआ कई।